अदा अस्सलाम वालेकुम। मां हिकु सिपाही जवान सिंध पुलिस जो अर्ज़ थो कयां सॼे पंहिंजे सिंध वासियुनि अफ़सरनि खे बालान खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त असांजो अपग्रेड 17 खां वठी इहो हली चुको आहे। आगाज़ हिन महिल ताईं 2 सूबनि जो थियो, चोथे सूबे सिंध जो अपग्रेड न थियो। असां ग़रीब सिपाही, असांखो कंहिं पुछियो आहे त असां नौकिरी कीअं पिया कयूं, असांखो कंहिं पुछियो आहे त असां उजागा कीअं था कयूं, असांखो कंहिं पुछियो आहे त असां ॿारनि जो बचनि जो जंहिं महिल फीस जी ॻाल्हि ईंदी आहे स्कूल जी त उन्हनि खे कीअं दिलासा ॾींदा आहियूं त बाबा महिरबानी करे असां पंहिंजी चीफ मिनिस्टर खे दरख़्वास्त था कयूं त सभिनी समाजी माण्हुनि, सभिनी मज़हबी माण्हुनि बि असांजे लाइ का दरख़्वास्त कई आहे। भला त असां एतिरा बुरा आहियूं त भला एतिरी असांजी सिफ़ारिश या कोई डोमिनेटिंग न करे। महिरबानी करे असां हथ ॿधी दरख़्वास्त था कयूं पंहिंजी चीफ मिनिस्टर खे असांजे मथां रहम कयो वञे, असांजे मथां इंसाफ़ कयो वञे। मौला कंदो असां पंहिंजे चीफ मिनिस्टर खे बि इहा दुआ कंदासीं त हमेशह हुकूमत असांजी क़ाइमु दाइमु रहे। पर असांजो चीफ मिनिस्टर बि ज़बरदस्त आहे। साईं मुराद अली शाह हिकिड़ो बहितरीनु चीफ मिनिस्टर थी गुज़रियो आहे। इन जो वॾो साईं बि जेको हुयो बाबा साईं बि, उहो बि असांजे लाइ तमामु हिकिड़ो सुठो वज़ीर आला थी गुज़रियो आहे। महिरबानी करे असांजा इहे हथनि जी दरख़्वास्त आहे, महिरबानी करे असांजे मंडलनि जी वास्ते जी दरख़्वास्त आहे तव्हांखे हे अपग्रेड जो जेको आहे ॻाल्हि अपग्रेड ठीकु आहे। असांजे पुलिस डिपार्टमेंट जे SSU RRS जी पघार ठीकु आहे, अलाउंस आहे, या उहो अलाउंस लॻायो वञे। महिरबानी करे इहा दरख़्वास्त सभिनी कई हूंदी, असां बि कयूं। मौला तव्हांजे बचड़नि खे, तव्हांजे डोमिनेटिंग ऑफिसरनि खे, सभिनीनि खे अलाह कंदो बुलंद ऐं क़ाइमु रखे। असां तव्हांखे हिकिड़ी दरख़्वास्त था कयूं त असां ग़रीब पुलिस वारा आहियूं, असांजी महिरबानी अपग्रेडेशन जे हवाले सां छा था चवणु चाहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद। जीअं त अॼु असां ही पीसफुल प्रोटेस्ट अगेंस्ट सिंध गवर्नमेंट, स्पेशली चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह, हू हैज़ डन ग्रेट इनजस्टिस विद सिंध पुलिस। मां सम्झां थो त शाह साहब खे सिंध पुलिस जे कुर्बानीनि खां अणवाक़िफ़ आहे। जो तारीख़ जा वर्का खोले ॾिसे त thousands of the police officers and subordinates has been given the sacrifices of his life. Sindh police always fought against the enemy, dacoits, robbers, thieves, terrorists, and spray of the bullets. History is full of these kinds of examples. शाह साहब, जॾहिं त असांजो मुल्क पाकिस्तान जा 4 सूबा आहिनि, 3 सूबनि जेको आहे हर सूबे पंहिंजी पुलिस खे अपग्रेड कयो आहे। सिर्फ़ु नाइंसाफ़ी आहे त उहो सिंध पुलिस सां आहे, जेकॾहिं ॿिए दर्जे जो सलूक आहे त उहो सिंध पुलिस सां आहे। शाह साहब, सिंध पुलिस कहिड़ी ग़लती आहे, कहिड़ी मिस्टेक आहे जंहिंजे करे तव्हां इहो जेको आहे सो सज़ा ॾेई रहिया आहियो? एंड अकॉर्डिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973, everyone citizens equal rights. But now I appeal the Prime Minister of Pakistan, Imran Khan Sahab, you might have read the history. The Caliph Harun al-Rashid was known for justice and wisdom, and he walked the streets of Baghdad at night in raids. Caliph Harun al-Rashid जो अदल इंसाफ जे करे मशहूर हो, वो रात जो फाटल कपड़ा पाए, फ़कीराना वेश पाए बगदाद जे घिटियनि में घुमंदा हुआ, छाकाणि मता को मुतासिर, मता को सतायल, को मज़लूम, को बुखायल रहिजी वञे त क़यामत जे ॾींहुं मूंखां पुछा थींदी त आउं कहिड़ो जवाबु ॾींदुसि। प्राइम मिनिस्टर साहब, हिन वक़्तु 7 करोड़ आवाम, among them 1,30,000 police officers and subordinates has been deprived from the fundamental rights. Why are you silent? Respected Prime Minister साहब, and you have announced the रियासत मदीना। जॾहिं त रियासत मदीना जो तव्हां ऐलान कयो आहे, छा तव्हां 3 सूबनि लाइ ऐलान कयो आहे? छा सिंध सूबो, सिंध province is not the part of the state of Medina. सिंध सूबो छा रियासत ऑफ मदीना जो हिसो न आहे? छा हू यसरब आहे? दोस्तों, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मदीना मुनवर जो पुराणो नालो यसरब हो। यसरब जी माना आहे ॾुखनि जी धरती, आज़ाबनि जी वादी, दर्दनि जी धरती। छा अञा असां सां सिंध सूबो उहो यसरब आहे? अपील थो कयां, रिक्वेस्टेड